أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال فرعون يا هامان ابن لي صرحا لعلي أبلغ أسباب السماوات فأطلع إلى إله موسى وإني لأظنه كاذبا وكذلك زين لفرعون سوء عمله وصد عن السبيل وما كيد فرعون إلا في تباب وقال الذي آمن يا قوم اتبعون أهدكم سبيل الرشاد يا قوم إنما هذه الحياة الدنيا متاع وإن الآخرة هي دار القرار من عمل سيئة فلا يجزى إلا مثلها ومن عمل صالحا من ذكر أو أنثى وهو مؤمن فأولئك يدخلون الجنة يرزقون فيها بغير حساب. ऐं फ़िरौन चयो पंहिंजे वज़ीर खे त ए हामान मुंहिंजे लाइ हिकिड़ो ऊंचो महल ठाहे, ऊंची इमारत ठाहे त जीअं आउं आसमान जे रस्तनि ते पहुची वञा, उन्हनि रस्तनि खे पहुची वञा जेके आसमान जे तरफ़ वञनि था। फ़अत्तलिअ इलाह मूसा, पोइ लियो पाए मूसा जे माबूद खे ॾिसां, ऐं यकीनन बेशक आऊं त उनखे कूड़ो सम्झां थो। अहिड़े ई तरीक़े सां फ़िरौन जे बदअमलिन खे फ़िरौन जे लाइ सिंघारियो वियो ऐं सिधे रस्ते खां हुनखे रोकियो वियो। ऐं फ़िरौन जी जेका बि चाल हुई उहा तबाहीअ में ई वई। ऐं चयो उन शख़्स जंहिं ईमान आंदो, ऐं मुंहिंजी क़ौम तव्हां मुंहिंजो चयो मञो, आऊं तव्हांखे सिधे रस्ते ते वठी हलां। ऐं मुंहिंजी क़ौम, हीअ दुनिया जी ज़िंदगी थोरे फ़ाइदे वठण जी शइ आहे या थोरे मज़े वठण जी शइ आहे, ऐं बेशक यकीनन आख़िरत ई उहा हमेशह रहण वारी ऐं हमेशह वसण वारी जॻह आहे। जेको माण्हू बुराई कंदो त उनखे उनजे बुराईअ जहिड़ो ई बदिलो ॾिनो वेंदो, ऐं जेको माण्हू नेक अमल कंदो, चाहे उहो मर्द हुजे या औरत हुजे, बशर्ते कि उहो ईमान वारो हुजे, त पोइ इहे ई माण्हू उहे आहिनि जेके जन्नत में दाख़िल थींदा ऐं उन में बग़ैर हिसाब जे उन्हनि खे रोज़ी ॾिनी वेंदी। पोयां जेका तक़रीर हली पए फ़िरौन जे ख़ानदान जे ईमान वारे शख़्स जी, उहा तक़रीर जेॾी महिल फ़िरौन जे दरबार में हुन कई त फ़िरौन जो को बि जवाबु कोन ॾेई सघियो, पर चई पंहिंजे वज़ीर खे जंहिंजो नालो हामान हो त हीअं कर जो मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी ऊंची इमारत ठाहे, बुलंद इमारत ठाहे, त उन ते आउं चढ़ी आसमान जे रस्तनि ते पहुची, आसमान जे रस्तनि ते वञी ऐं आसमान ते वञी जेको लियो पाए ॾिसां मूसा अलैहिस्सलाम जे रब खे, मूसा अलैहिस्सलाम जे माबूद खे। इहो हुन तंज़ जे तौर ते चयो, इहो मज़ाक़ जे तौर ते, मस्ख़री जे तौर ते हुन चयो। हालांकि हू चई चुको हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे त जेकॾहिं तो मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे माबूद मञियो त पोइ आउं तोखे जेल में विझी छॾींदुसि। ऐं पंहिंजे पाण खे ख़ुदा मञींदो, चवंदो अना रब्बुकुमुल आला, आउं तव्हांजो वॾो रब आहियां। त हीअ त मञींदो ई कोन हो, हीअ सिर्फ़ु मज़ाक़ ऐं चथर जे तौर ते हिन इहा ॻाल्हि कई। ऐं इहो बि चयईं त आउं त हुनखे कूड़ो ई यकीनन कूड़ो थो सम्झां।
अल्लाह ताला फरमाए पियो त फ़िरौन जी बदकिरदारी जेका हुई उन खे हुन जे यानी नफ़्सानी ख़्वाहिशात सिंगारे उन जे साम्हूं पेश कयो। हुनखे ईअं पियो लॻो जहिड़ो आउं ॾाढो सुठो कमु पियो करियां। जीअं अल्लाह पनाह में रखे, अल्लाह पाक कंहिंखे गुमराह कंदो आहे त पोइ हुनखे पंहिंजा बुछड़ा कम वणंदा आहिनि। हू सम्झंदो हालांकि हूंदा आहिनि बुछड़ा अल्लाह पाक खे नाराज़ करण वारा, पर हुनखे ईअं पियो लॻंदो आहे त ॾाढा आउं सुठा कम पियो करियां। ऐं हुन जे नफ़्सानी ख़्वाहिशुनि हुनखे सिधे राह खां रोके छॾियो। नफ़्सानी ख़्वाहिश जेका आहे, हिकिड़ो शैतान, ॿिया हराम नफ़्सानी ख़्वाहिशूं जेके आहिनि इहे इंसान जे लाइ वॾे में वॾा दुश्मन आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो त फ़िरौन जेके बि तदबीरूं कयूं, जेके बि चालूं कयूं, सभु जूं सभु चालूं जेके आहिनि उहे हुनजी तबाहीअ में वयूं, माना उनजो ज़रियो उनजी तबाही थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं इस्लाम खे, दीन खे, या हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पैरोकारनि खे हुन का तकलीफ़, यानी हुनखे अंजामकार जे एतबार सां को नुक़सानु कोन थियो। जे कंहिंखे मारे छॾींदो हू शहीद थियो, पर हिन जूं जेके हुयूं तदबीरूं सभु जूं सभु जेके हुयूं उहे तबाहीअ में वयूं। पोइ वरी उन माण्हूअ हाणे पोयां फ़िरौन चयो हो पंहिंजे माण्हुनि खे त आउं तव्हांखे सिधो रस्तो थो ॾेखारियां, आउं तव्हांखे उहा ई राय थो ॾियां जेका मूंखे सम्झ में पई अचे, ऐं आउं जेका ॻाल्हि पियो करियां न उहा सही आहे। हिते उन जे मुक़ाबले में हाणे वरी हुन ईमान वारे शख़्स चयो त ए मुंहिंजी क़ौम, तव्हां मुंहिंजो चयो मञो, आउं तव्हांखे सिधी राह जे तरफ़ वठी हलां। ऐं ए मुंहिंजी क़ौम, हीअ जेका दुनिया जी ज़िंदगी आहे उहा थोरो मज़ो वठण जी शइ आहे, त हीअ का क़ाबिल एतमाद शइ कान्हे जो रुॻो हिन खे ई बुनियाद बनाइजे, हिन खे ई जेको मक़सूद बनाइजे, बल्कि जेका आख़िरत आहे उहा यानी दारुल क़रार, तरसण जी ऐं सुकून जी ऐं जेको आहे सो आबाद थियण जी उहा जॻह आहे। असल हमेशह हमेशह जी जॻह उहा आहे। ऐं जेको माण्हू का बुराई कंदो त उनखे उन बुराईअ जो ई बदिलो मिलंदो, उनखे ते को ज़ुल्म कोन कयो वेंदो त उनखे उन बुराई खां वधीक बदिलो ॾिनो वञे, सज़ा ॾिनी वञे, ओतिरो ई उनखे सज़ा मिलंदी जेतिरी उन बुराई कई। ऐं जेकॾहिं को माण्हू ईमान जी हालत में नेक अमल करे, नेक अमल उहो आहे जेको अल्लाह पाक जे हुक्म जे मुताबिक़ हुजे ऐं वक़्त जे नबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हुजे, शरीयत जे मुताबिक़ हुजे ऐं इख़लास सां हुजे। त दिलि में ईमान हुजे, इख़लास हुजे ऐं अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ जेको अमल कंदो, अल्लाह ताला फरमाए पियो ए ई माण्हू आहिनि जेके जन्नत में दाख़िल थींदा ऐं बग़ैर हिसाब जे उन्हनि खे उते रोज़ी ॾिनी वेंदी। अल्लाह ताला पाण सभिनी खे जहन्नम खां बचाए ऐं जन्नतुल फिरदौस बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे नसीब फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या दल जलाल वल इकराम, या दल जलाल वल इकराम, या दल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन।